हमारे मुंहिंजो नालो दीन मोहम्मद बुर्रो, यूनियन काउंसिल बगोदड़ो जो जनरल सेक्रेटरी आहियां तालुको कुबुसिद खान जो। असांजे इलाइक़े में ही पहिरियों दफ़ो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां जेको मच्छरमार मुहिम जे हिसाब सां असां वटि कमु थियो आहे। तक़रीबन असां 19 ॻोठ करे बीठा आहियूं हिनमहिल, ऐं असांजी ॿी गाॾी कयो आहे उन बि 12 ॻोठ करे बीठी आहे। हाणे असांखे 2 ॻोठ करणा आहिनि जेके आख़िरी राउंड आहे। असां पहिरियों त नहायत शुक्रगुज़ार आहियूं कमरदीन गोपांग साहिब जेको असांजो डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट जो ज़िले जो सदर आहे। उन जी महिरबानी सां ऐं जेकी हुननि टीम मोकिली आहे उन्हनि जी बि महिरबानी, श्री मुख़्तियार कार साहिब जी महिरबानी, ऐं जेकी बि असांजी इंतिज़ामिया आहे असांजे तालके जी इन वास्ते जे हवाले सां ऐं अलाह तव्हांखे कमरदीन साहिब खे हयाती ॾे जो असांजे हीउ प्रोग्राम रखियो अथई ऐं तमामु बहितरीनु कमु आहे ऐं सुठो कमु आहे। इन कम जे हवाले सां मां शुक्रगुज़ार आहियां साईं कमरदीन साहिब जो असां ते हिन यूसी जे हवाले सां असांखे ते महिरबानी कई आहे ऐं अहिड़ा कम थींदा रहनि त बहितर आहे। हीअ त मच्छरमार मुहिम आहे, पर अञा बि जेके नेट आहे मच्छर जी उहा हाणे यूसियुनि में हलाइनि त अञा बहितर थी वेंदो, छो त उहा हर हिकु घर में पुॼी वेंदी। हे किथे रस्तो आहे किथे न आहे, पर भई बि जिथे हे कमु कनि था तमामु हिन कम में असां मुतमिन आहियूं। महिरबानी कमरदीन गोपांग साहिब, ज़िले कंबर शदादकोट, जी पुटु।